नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर में ख़बर ॾींदा हलूं त सखर जे घर जी ओचितो छिति किरण सबबि ॿ भेनरूं ऐं हिकु मासूम भाउ दॿिजी फ़ौत थी विया आहिनि। पीउ ऐं भाउ ज़ख़्मी। इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो आहे। नओं पिंड जे भरिसां लाइन जे पठाण कॉलोनी में पोरित नदीम शहर जी घर जी छिति ओचितो निंड सुतल घर भातियुनि मथां किरी पई, जंहिं जे नतीजे में ॿ भेनरूं 14 साला नाहिद ऐं 9 साला बेनज़ीर ऐं 7 साला वसीम शर तॾे ते फ़ौत थी आहिनि, जॾहिं त फ़ौती ॿारनि जो वालिद नदीम शर ऐं संदसि पुटु ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल आंदो वियो, जिथां क़ानूनी घुर्जनि बाद लाश वारसनि हवाले कया विया। पुलिस जो चवणु आहे त पोरित नदीम शहर जी जॻह कमज़ोर हुई, उन मथां ॿी जॻह ठाहिण लाइ छिति ते ॾिनल सामान रखियो हो। घणो भार सबबि छिति किरी पई आहे। पुलिस मूजिबि वाक़े में 3 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि। ॿिए पासे हिकु ई घर जूं 2 भेनरूं ऐं हिकु भाउ फ़ौत थियण सबबि इलाइक़े जो माहौल सोगवार थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।